अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिका रहा हूँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु ख़्वाजा आसिफ साहब आहिनि, डिफेंस मिनिस्टर आहिनि। कल्ह तलाल चौधरी साहब बि चयो चौधरी साहब बि चयो त भई हीउ जेको आहे असां सोचींदासीं DGI-SPR साहब जेके ॻाल्हियूं असां माना जेको प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे, उन खां पोइ नून लीग जो मौक़ुफ़ त ज़ाहिर आहे आहिस्ता आहिस्ता क्लियर थींदो थो वञे। पोइ चाहे नून लीग जो प्रोग्रामनि ते वेही ॻाल्हाइनि या ख़्वाजा आसिफ साहब चवे त भई हा इमरान खान साहब जेको आहे उहो एंटी स्टेट आहे, हा इमरान खान साहब हिकिड़ो नेशनल सिक्योरिटी रिस्क आहे, हुन जी गुफ़्तगू जेका आहे उहा तमामु ख़राबु आहे। ऐं अञा DGI-SPR साहब त जेको आहे उहो ज़बान जेका आहे उहा सही माना हिकिड़ी मोहतात इस्तेमालु कई आहे। ॾिसो, हीउ जेको हाइब्रिड सिस्टम हूंदो आहे जंहिंमें सिविलियन ऐं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट गॾिजी हुकूमत हलाईंदी आहिनि, असां वटि हिन जो ही को पहिरियों मौक़ो न आहे। जेको ख़ान जी हुकूमत हुई त उन में बि हू बि हिकिड़ो हाइब्रिड सिस्टम हो। त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं नवाज़ शरीफ़ जनरल बाजवा ऐं जनरल फैज़ हमीद जो नाला खयां त नवाज़ शरीफ़ त इमरान ख़ान बतौर प्राइम मिनिस्टर सफ़ा ही ॾाढ़ी खे हथणी चयो त अब नहीं छोड़ूंगा। हा हा, रीज़न छा हो? छाकाणि त उन महिल इहा डिस्कशन हुई त बाबा अगरि जेके यूनिफॉर्म में तव्हांजा सपोर्टर्स आहिनि गवर्नमेंट जा, उन्हनि खे अगरि सिविलियन्स हिट कंदा त तव्हां विच में दीवार त बणिजो न, तव्हां साम्हूं त अचो न। ऐं ज़ाहिर ख़ान जे हिन जेस्चर हुन महिल जी मिलिट्री लीडरशिप खे वधीक प्लीज़ कयो हूंदो, वधीक मुतमइन कयो हूंदो। त हिते बि जेको ख़ान साहब हींअर जेको हाणे ज़ाहिर पिक्चर चेंज थी वई आहे, हाणे हू जेल में आहे, हू हुतां बयानु जॾहिं इस्टेब्लिशमेंट जी लीडरशिप जे ख़िलाफ़ु ॾिए थो त इहो काफ़ी अरसे खां महसूसु थी रहियो हो त जीअं नवाज़ लीग जे माण्हुनि खे निकिरी करे ॻाल्हाइणु खपे ओतिरो न पिया कनि था, ओतिरो नथा कनि। पोइ फैसल वावडा ही हिकिड़ो कोशिशि करे पियो हिन टाइप जा माण्हू त उहो को गैप पूरो थिए। फाइनली ज़ाहिर ख़ान मुड़े कोन पियो। नवाज़ शरीफ़ त हिकु अधु दफ़ो इहा ॻाल्हि कई, हीअ त रोज़ु जॾहिं केरु मिलण वञे जेल में त हीअ हिकिड़ो ई नालो खणे पियो, मतिलबु लीडरशिप खे तनक़ीद करे पियो इमरान। त फाइनली इस्टेब्लिशमेंट प्रॉबेबली सेड इनफ इज़ इनफ, हाणे असीं पाण अची असीं छो ॿुधूं एतिरी हिन जी ॻाल्हियूं, पोइ चऊं त दिमाग़ी तवाज़ुन बि ठीकु न आहे, फलाण भाई जेको बि कल्ह ॻाल्हायूं। हाणे मूंखे ख़बर न आहे ख़्वाजा आसिफ जॾहिं चए थो त हीउ अञा मोहतात हो, हाणे हिन खां पोइ त गैर पार्लिमानी गुफ़्तगू शुरू थी वञे थी, हिन खां पोइ गारियूं ॾियणी रहिजी वञे त ॿियो कुझु। सो मूंखे ख़बर न आहे त ख़्वाजा आसिफ अञा केतिरो अॻिते वञणु चाहे पियो। लेकिन बहस इहा न आहे, बहस इहा आहे त अॻिते बि जेको तलाल चौधरी कल्ह चयो त भई हाणे असीं गौर कंदासीं त DGI-SPR जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन ते छा कजे। यानी गौर करण सां मुराद इहो आहे त जेका एहसासात मिलिट्री इस्टेब्लिशमेंट पंहिंजे तर्जुमान जे ज़रिए कल्ह मुल्क ऐं क़ौम जे साम्हूं रखिया त बाबा KP में गवर्नर रूल या सिक्योरिटी रिस्क आहे, इमरान ख़ान या एंटी स्टेट आहे त हिन जे ख़िलाफ़ु छा एक्शन थिए, हुन इहे सभु ॻाल्हियूं रखियूं, ओपन रखियूं ऐं चयूं त इहो हुकूमत जो कमु आहे। कल्ह ISPR जे चयो त इहो हाणे हुकूमत जो यानी सिविलियन हुकूमत यानी शहबाज सरकार जो कमु आहे त हुन ते छा थी करे, गवर्नर आज लॻाए थी नथी लॻाए, इमरान ख़िलाफ़ु छा करे थी नथी करे। ज़ाहिर इहा ॻाल्हि को छा रोज़ जॾहिं हाइब्रिड गवर्नमेंट आहे त रोज़ इहे एहसासात जज़्बात ऐं ख़्यालात जेके इस्टेब्लिशमेंट जा हूंदा, छा सिविलियन गवर्नमेंट खे ख़बर न हूंदी? त तलाल चौधरी चए थो असीं गौर कंदासीं, वॉट डज़ दैट मीन। लेकिन जेको हाणे जेको सुभाणे थींदो उनमें ज़रूरी न आहे त इस्टेब्लिशमेंट पाण साम्हूं अची, जीअं पाण साम्हूं अची हुननि हिन खे इमरान ख़ान खे जेको बि हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो त एक्शन में साम्हूं त ज़ाहिर सिविलियन गवर्नमेंट ईंदी। मिसाल हिकिड़ो ट्रीज़न जो केस दाख़िल थिए थो, मिसाल त ठीकु आहे, उहो अगरि को बग़ावत जो केस दाख़िल करिणो आहे, मिसाल ख़बर न आहे त हू सरकार कंदी न, साम्हूं त सरकार हूंदी न, पोइ ज़ाहिर मशावरत सां ई थींदो। मिसाल सुभाणे KP में गवर्नर राज लॻाइणो आहे, लॻाईंदी सरकार, लॻाईंदी सिविलियन सरकार। त पोइ जॾहिं सुभाणे सरकार इहो कमु कंदी त हू
हिन मां सुभाणे हिन खे डिसोन नथी करे सघे न, हुनखे ओनरशिप ॾियणी पवंदी त हू फिनिश ख़ान पॉलिटिकली स्पीकिंग या फिनिश जेको एंड KP गवर्नमेंट सिविलियन हुकूमत पॉलिटिकल हुकूमत जो फ़ैसिलो आहे ज़ाहिरी तरह, ठीकु आहे। ऐं कॾहिं अहिड़ा फ़ैसिला थियण खां पोइ महीने 15 ॾींहंनि खां पोइ ISPR जो DG ईंदो, सब माण्हू सवाल कंदा, चवंदा ये सरकार से पूछे क्यों किया है, वो हमारे ख्यालात थे, या सरकार से पूछें। ऐं ज़ाहिर है पोइ हिकिड़ी हुकूमत सिविलियन हुकूमत खे एतिरी सपोर्ट ॾियण जो सबब बि इहो हुजे थो त सिविलियन हुकूमत बफर जो कमु करे, विच में हिकिड़े विहाणे जो कमु करे, त जेका बि ॻाल्हि थिए हुन में विच में इस्टेब्लिशमेंट ऐं अपोज़िशन जे विच में हिकिड़ी सिविलियन इतिहादी सरकार बीठल हुजे, जेको ख़ान बि कयो पियो। हाणे जेका ॻाल्हि हुजे थी त जॾहिं शयूं ठीकु हली रहियूं हूंदियूं आहिनि त जेकी माज़ी में बि पाण ॾिठो त पोइ जेका क्रेडिट आहे उहो बंदि कमरनि में इस्टेब्लिशमेंट खे मिलंदो आहे ऐं ओपनली अची सिविलियन क़यादत उहो क्रेडिट खणंदी आहे, जेको ख़ान जे दौर में हो। पर हींअर ओपनली ही मियाँ शहबाज शरीफ वो क्रेडिट शेयरिंग करे तो जी फील्ड मार्शल ने किया, जी फील्ड मार्शल से हमने मशवरा किया, जी इस्टेब्लिशमेंट हमारे साथ है। ये तंहिंजे करे हाणे आउं इहे सम्झां थो त ही फ़ैसिला जेके हाणे थींदा, जेको मूंखे आउं इन करे सम्झां थो त इहे फ़ैसिला थींदा अनटिल को ॿियो किथां को सोच न अची वञे ई ख़ान जे ख़िलाफ़ु ऐं KP गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु ऐं ही सॼे मुल्क में ई सिर्फ़ु PTI न थींदो। आउं सम्झां थो त ॿियनि लाइ बि स्पेस घटि बि, त उहो उनजी मालिकी शहबाज सरकार खे सिविलियन सरकारनि खे उनजी धणी थियणो पवंदो, इहो तनक़ीद पाण ते खणणी पवंदी जी, जेको अचिणो आहे, जेको थींदो उनजी हिन खणणो पवंदो ऐं हू थींदो। छाकाणि त अगरि न थियणो हुजे हा त हेतिरी सारी ॻाल्हियूं करे कल DG ISPR हलियो त बसि पोइ ॻाल्हियुनि जो जवाबु ॻाल्हियुनि में थींदो छा? न थींदो। पर छा थींदो आहे त जॾहिं तव्हांजा स्ट्रेटेजी वर्कआउट न कंदी आहे, इतिहादी केर बि हुजे, ॿ माण्हू ऐं हिकिड़ो सघारो हुजे हिकिड़ो थोरो हीणो हुजे, त जॾहिं उहो गॾिजी कमु करे रहिया हूंदा आहिनि त कामयाबी त जेका हूंदियूं आहिनि कामयाबियूं उहे शेयर थींदियूं आहिनि, नाकामी शेयर न थींदी आहे। पोइ नाकामी हमेशह हिणे ते रखी वेंदी आहे त यार हिणे अफ़ाल सही न हुआ, हिन जा जेकी कारकर्दगी सही न हुई, त इहो ॾिसणो आहे त अगरि फ़िलहाल त मूंखे PTI या मुल्क में किथे बि को अहिड़ी शइ नज़र नथी अचे जेको हिन जेका हींअर माहौल आहे हिन जे साम्हूं केरु बीहंदो, मूंखे नथो लॻे त आउं सम्झां थो त फ़िलहाल मतिलबु हिकिड़ी ठीकु आहे वन साइडेड आहे, हवा जो रुख जेको मुल्क में हींअर आहे उहो हिकु तरफ़ो आहे। पर अगरि त पोइ नाकामी वेंदी शहबाज सरकार जी, सुभाणे तारीख़ में बि हिननि खे जवाबु ॾियणो पवंदो। त मिसाल सुभाणे KP में गवर्नर राज लॻो त इन जो सुभाणे जवाबु ॿिन्ही खे ॾियणो पवंदो, ॿिन्ही खे कोन ॾियणो पवंदो, शहबाज सरकार खे। हा सिविलियन जेके नवाज़ सरकार ऐं पीपल्स पार्टी, नवाज़ शरीफ ऐं नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी, या जेके सिविलियन इतिहादी आहिनि, जवाबु हिननि खे ॾियणो। पीपल्स पार्टी फ़िलहाल त पाण खे दूर रखी वेठी आहे, फ़िलहाल हू पंहिंजे पाण खे छो हरूभरू इन खफ़े में विझे छो? फ़िलहाल त दूर रखी वेठी आहे। पर सभु ज़ाहिर आहे जॾहिं कल्ह वारी प्रेस कॉन्फ्रेंस में हिकिड़े तरफ़ जी सोच अगरि वाज़े आहे जेका आहे PTI ऐं द क्रशिंग ऐं इहो सियासी जेको बि आहे। पर DG ISPR साहिबु हिकिड़ो ॿियो पासो बि जॾहिं ॻाल्हायो त हुननि इहो ई क्लियर कयो त साफ़ हिनखे छा छा ॻाल्हाइणु खपे, पाणी जे लिहाज़ सां, एग्रीकल्चर जे लिहाज़ सां, मिनरल्स जे लिहाज़ सां। त इहे बि जॾहिं ॻाल्हियूं अचनि थियूं त पोइ जे तव्हां ॻाल्हि कई त स्पेस सॼे मुल्क में घटिजंदो। त मतिलबु अगरि कोई सेन सोचियो वञे, अगरि हिस्टोरिकल पर्सपेक्टिव बि रखियो वञे या कंट्री जो कंहिं बि मुल्क जो पर्सपेक्टिव रखियो वञे, त अहिड़ी सूरत हाल त इहा ॾाढी ॾुखी मुल्क लाइ क्रिएट थी सघे। ॾिसो हाणे मुल्क लाइ त ॾुखी थींदी या सुखी थींदी, माण्हुनि लाइ ॾुखी थींदी। मुल्क लाइ त हाणे कीअं सुखी थींदी ॾुखी थींदी हू त सभु सम्झनि था त सभु ठीकु थी वेंदो। माज़ी में बि जॾहिं कयो वेंदो हो त सम्झो त इहो ई वेंदो न त मुल्क लाइ चङो कमु पियो थिए। केरु इहो सोचे करे कंदो आहे त आउं मुल्क लाइ ख़राबु कमु पियो कयां? सभु 80 सालनि में कंहिं बि ॼाणी वाणी त मुल्क लाइ ख़राबु न सोचियो हूंदो। छो त माण्हू हाणे ॻाल्हि कनि था पिया, कुझु जेके साफ़ी पहिरियां हाणे बि क़रीब आहिनि ज़ाहिर उहे चवनि था
ईअं ई सभिनी शयुनि ते अमल थींदो। माण्हू जेके सम्झनि था त हिन वक़्तु इहा शइ न थींदियूं आहिनि, रिवायत न आहे पाकिस्तान जी, ईअं उहो त उहो चवंदा हिन वक़्तु माइंड सेट डिफरेंट आहे, हिन वक़्तु इहे सभु शयूं थींदियूं। माना मिसाल अगरि चइजे त उन्हनि चयो त सूबनि जी बि अगरि ॻाल्हि जेका अचे थी पई त पॉसिबल आहे उहा बि अचे, ऐं ईअं न आहे जो न अचे। बहरहाल हाणे हिन में मूंखे ख़बर न आहे त पंहिंजा लीका किथे रखंदा, उहो त आउं नथो चई सघां, लेकिन आउं हिकिड़ी ॻाल्हि सम्झां थो त हीउ जेको बार बार पाण लफ़्ज़ ॿुधूं था त हार्ड स्टेट हुजे ऐं ऐसी की तैसी, हीउ जेको वाडा ऐं हीउ इस्तेमालु कनि था, एक इंच पीछे नहीं हटेंगे, खट्टे लगेंगे, लितर लगेंगे, एक इंच पीछे नहीं हटेंगे, यानी विल नॉट टेक नो फॉर एन आंसर। यानी असां इनकार न ॿुधंदासीं। हींअर जेका सरकार आहे ही ईअं हिकिड़ो बिल्टअप कयो आहे काफ़ी हद ताईं, ऐं अञा बिल्टअप थींदो कि नो जी गुंजाइश न आहे। असां फ़ैसिलो करे वरितो, असां फ़ैसिलो करे वरितो। हाणे हिते ॾिसबो त जेके हिन सिस्टम जी पंहिंजी फॉल्ट लाइन्स आहिनि, ॾिसो सूबनि वारी ॻाल्हि त इलाही आउं हुन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां, छाकाणि त उहो त पोइ उनखां पोइ हीअ हिकु रिवायती सियासत त रहंदी कोन, उहो त कुझु ॿियो आहे। उहो आउं हुन ते छो पाण वेही कॉमेंट्री कयूं, मूंखे अञा ताईं आउं सम्झां थो त मूंखे हज़म ई नथो थिए फ्रैंकली, त भला केतिरो बि माण्हू ताक़त में हुजे, केतिरो बि माण्हू कहिड़े बि ख़्याल में हुजे, पर हिन जा ज़ाहिर को सर्वे को असेसमेंट्स थींदा त हिन जा रिपरकशन्स छा थींदा। पर मिसाल पाण ॻाल्हि कयूं था त उहा ई सोच त भई पाणी ज़ियान थो थिए, बसि ठीकु आहे कैनाल ठाहे वठो। मिसाल नवाज़ सरकार चए थी, शहबाज सरकार त भई पाणी असां कैनाल ठाहींदासीं। हाणे इहे उहो फॉल्ट लाइन्स आहिनि। आउं सम्झां थो त जिथे मामिलो घुमाए फिराए न करे सघिबो, मामिलो हिते या हिते थियण वारो थी वेंदो न धुरियनि लाइ, मिसाल पीपल्स पार्टी लाइ। आउं तव्हांखे सम्झायां छा पियो चवणु चाहियां, NFC अवॉर्ड पैसा घटि करणा आहिनि, वफ़ाक़ खे पैसा ॾियणा आहिनि। हाणे हुन लाइ हिकिड़ी ही ट्रिक जीअं कल्ह पाण डिस्कस कयो त पहिरीं 2.5% कढी वठिबो, पोइ बिस्प जा पैसा सूबनि ते विझी छॾिबा, त माना तक़रीबन 50-50 50-50 ते हाणे वफ़ाक़ी सूबा बीह रहंदा, 51-49 50-50 ते हाणे। हाणे इन में किथे बि आइन में बि तरमीम करण जी ज़रूरत न आहे साईं, आइन में त असां त पोइ इन में हिकिड़ो आम माण्हू खे एतिरी ॻाल्हि बि सम्झ न ईंदी, टेक्निकल ॻाल्हि आहे, त इन ते पोइ सभु पार्टियूं चवंदियूं, मरियम नवाज़नी पंजाब में चवंदी, पीपल्स पार्टी सिंध में चवंदी, असां सूबनि जा पंहिंजा मुफ़ाद जेके आहिनि बचाए वरिता आहिनि, असां NFC में तरमीम न करणी। हाणे हिन में गुंजाइशूं आहिनि, पैसा सूबनि जा घटिजी वेंदा, लेकिन 57.5 त असांजो साईं सूबो वठंदो। अरे बाबा, जॾहिं रेशो जॾहिं बि चयो वेंदो न परसेंटेजिस, त साईं असांखे तव्हां साईं बसि 10% ॾेई छॾिजो। अक्सर इहो थींदो आहे कारोबार में, इहे किथे त आउं चवंदो 10% छाजो, 100 रुपए जो, 100 रुपए जो 10% थींदो 10 रुपया, पर 1 अरब रुपए जो 10% थींदो 1 करोड़ रुपए जो जेको आहे 10 लख रुपया थी वेंदो। त परसेंटेज त जेको प्रिंसिपल अमाउंट आहे उन सां डिसाइड थींदो आहे न, त हीउ वधीक। त अगरि तव्हांजो 100 रुपए पाकिस्तान में अचे पियो, हींअर तव्हांखे 57.5% सूबनि खे मिली रहिया, पर अगरि हुन मां 2.5% बाला ई बाला वफ़ाक़ वठी छॾे थो, त पोइ 97.5 रुपीज़ मां 97.5 रुपए मां तव्हांखे पोइ 57.5% मिलंदो आहे। सो प्रिंसिपल अमाउंट, सो हिन में गुंजाइश आहे अहिड़े मामलनि खे हितां हुतां करे, हितां हुतां थोरो झुकी, थोरो डक करे, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं मिसाल चयो पाणी आहे, हिते हुते कीअं कंदा, त पोइ उन में पीपल्स पार्टी या अहिड़ी धुरियुनि लाइ हिकिड़े पासे थियणु लाज़िम थी वेंदो। फ़कीर लखाणो सजनाणी मीरपुर ख़ासमा। जी सजनाणी साहब, छा चवणु चाहींदा? सबका पहले साईं खे तव्हांखे सलाम। ऐं सुभाणे खैरनि सां 7 दिसंबर आहे, इंशाअल्लाह एकता जो ॾींहुं मल्हाईंदासीं। ऐं मूंखे बि यादि आहे एकता जो बानी हींअर खणी ॿिया चवंदा आहिनि पंहिंजो पाण खे छा बि चवनि, पर 2009 हो या 10 हो साईं ज़िलो हो, पोइ आहिस्ते आहिस्ते हाणे त माशाअल्लाह हीअ वधी वण थी वियो आहे, हर को मल्हाए थो। पर अॼु साईं खे बि अॼु ॾिसूं आहे, अॼु कई टोपी में भलो थिया, सुबुह जो वाकिया साईं हूंदो कोन ताक शो ते, जे करे भला
परी अचे त बि इन लिबास में अचे जेको सुभाणे पाईंदो त असां बि साईं खे ॾिसूं भला। ठीकु आहे साईं। किथे ॾिसंदा मूंखे साईं? सुभाणे साईं चवनि था मीपो ख़ासि में शायदि को फंक्शन आहे या कोई अहिड़ी ॻाल्हि। हा साईं, सॼी सिंध में ही 16 साल थींदो। 2009 में शुरू थियो, ही 16 साल थींदो। त असां बि हिते तव्हांखे ॾिसंदासीं संघाणी साहिबु, तव्हां असांखे ॾिसजो, सभई सॼी सिंध हिक ॿिए खे ॾिसंदी ऐं हिक ॿिए सां मोहबत जो इज़हार कंदी। एकता आहे ज़ाहिर आहे, तो माना उहो ई डे खे रिप्रेज़ेंट करिणो। ऐसा पंहिंजी ॻाल्हि हले पई त ज़ाहिर आहे हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त ठीकु आहे इहो जीअं तव्हां चयो त किनाल आहे, हिन ते हिकिड़ो मसइलो थींदो, बट व्हाट आई एम सेइंग, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटिया पियो, त अहिड़ो मसला या अहिड़ो मसइलो सूबो त अॻियां ॻाल्हि ई ॿी थी वई, पर अहिड़ो मसइलो जेको आहे उन में पोज़ीशन्स क्लियर करणी पइजी वेंदियूं। सारी ऑपोज़िशन में हली वेंदी, व्हाट डिफरेंस? सर अपोज़िशन में सिर्फ़ु हली वञण सां त मसइलो न आहे न, रेज़िस्ट बि करिणो पवंदो ज़ाहिर आहे सिंध जे अंदरि, उहो बि करिणो पवंदो। सो पोइ जेके अगरि फ़ैसिलो अटल आहे ऐं को बि हुन में असां इनकार ॿुधण जे मूड में न आहियूं, त पोइ रेज़िस्टेंस खे रेज़िस्टेंस काउंटर कंदी। त पोइ छा केपी खां पोइ सिंध में बि गवर्नर आहे? छाकाणि त हिते गवर्नमेंट आहे, हिते बि ओतिरी ऐं एतिरी फार फ्रेशड ॻाल्हि इन करे कयां पियो। ऐं मक़सदु इहो न आहे त सुभाणे थी वेंदो, पर अगरि इहो माइंड सेट आहे त छाकाणि त न ॿुधणो आहे। ॾिसो ख़ान वारी सिचुएशन हिकिड़ी बिल्कुलु जुदा सूरत आहे, हू पर्सनल मतिलबु हाणे ॻाल्हि इलाही चढ़ी वई आहे, एतिरी चढ़ी वई आहे जो माण्हू मतिलबु हुनखे हाणे इनखे तव्हां कंहिं लॉजिक ऐं रीज़न सां न डिस्कस करे सघंदो। अलाए कंहिं अपीलूं कयूं पिए त न पाण में थोरो ठही हलो वैसे गोहर ऐं अलाए केरु केरु मिथू में, मूंखे अहिड़ी को उमेद ई नज़र नथी अचे। हाणे ॻाल्हि सफ़ा मतिलबु उते पहुची वई आहे जिथे वरी को टाइम लॻे मतां, दुनिया में का शइ नामुमकिन न आहे, पर नियर फ्यूचर में ख़ान ऐं जेका हींअर लीडरशिप आहे इस्टाब्लिशमेंट जी, उनजी का बि विझड़ाए नामुमकिन बहरहाल चइजे त ग़लति न थींदो, फ़िलहालु न आहे। लेकिन सो इहो न चवां त पाण में ठही हलणी आहे, लेकिन आउं इहो सिर्फ़ु थो चाहियां पियो त मुल्क में इते ॻाल्हि बीहंदी कोन न। ज़ाहिर टेम्परेचर्स रेस थींदा ऐं टारगेट्स हूंदा आहिनि, माण्हू चवंदो आहे भाई पहिरीं हीअ करे वठां, पहिरीं हीअ करे, लेकिन तव्हांजे लाइ टेररिज़म अॼु बि केपी में हले पियो, ठीकु आहे, अॼु बि वाक़ियात थिया आहिनि। बलूचिस्तान पंहिंजे साम्हूं आहे, होस्टाइल मुल्क पंहिंजी जाइ ते आहिनि। अफ़गानिस्तान सां डॉन में पढ़ियो पियो त चमन वारे बॉर्डर ते कल्ह बि अफ़गानिस्तान सां गोलीबारी थी आहे ॿिन्ही पासनि खां। ऐं इंडिया मां बि तव्हां कुझु बि केॾी महिल बि तवका करे सघो था। त हिन महिल पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी पॉलिटिकल जहिड़ो उरूज ते पहुचणु, आउं नथो चवां त केरु सही आहे केरु ग़लति आहे, पर आउं चवां थो त हीअ सॼी ॻाल्हि ग़लति आहे। यस एग्ज़ैक्टली। चाहे ख़ान बि करे पियो, अगरि हू बि एतिरो एक्सट्रीम ते वञे पियो ऐं हितां बि ज़ाहिर एक्सट्रीम में रिएक्शन अचे पियो, त ख़ैर यार पंहिंजे मुफ़्त मशवरनि खे केरु ॿुधंदो कोन। पर ॻाल्हि इहा आहे त हिन सां इहो सिर्फ़ु ज़रूरु महसूसु थिए पियो त बाक़ी फ्रंट्स खां सवाइ हीअ पॉलिटिकल फ्रंट बि हाणे सवाइ थियो। उहो पहिरीं बि इस्टाब्लिशमेंट जे साम्हूं, ख़ान त 3 साल खां, हुन खां अॻु नवाज़ शरीफ़ करे रहियो, हुन खां अॻु ॿियूं धुरियूं कंदियूं हुयूं, पर हिन दफ़े मामिलो थोरो सवायो आहे। ऐं हीअ पार्टी जेका आहे को लोकल बलूचिस्तान जी न आहे, को रुगो केपी जी न आहे। हीअ केरु मञे या न भले, हीअ भले चयो वञे त साईं हीअ बसि केपी पठाणनि जी का आहे, इहा त आहे कोन, चयो पियो वञे त पठाणनि जी पार्टी आहे। हिन खे इलेक्शन थोरो 16 करायो ऐं पंजाब में ॾिसी वठो छा थो थिए। अच्छा पोइ हाणे जेका इहा थ्योरी फ्लोट करणु शुरू थी वई आहे त माइनस अल्ताफ़ हुसैन वारो फॉर्मूलो मुमकिन आहे PTI ते इहो? सर ॾिसो, इहो फॉर्मूलो पहिरीं मूंखे बकौल ग़ुलाम मुस्तफ़ा खर जे मूंखे पाण ॿुधायो ऐं इंटरव्यू में बि चयो, माइनस ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी त ऑफर भुट्टो साहिब खे थी। यस। पोइ एसि ताईं ज़िया इस्टाब्लिशमेंट मञी वरितो त भुट्टो साहिबु हलियो वञे मुल्क खां ॿाहिरि। पोइ इन ते बहस हो त पोइ केरु, पोइ हुन महिल ज़िया वारा चवनि पिया त को 5 या 6 माण्हुनि जी कमेटी ठाही वञे। पोइ आख़िर में बेगम नुसरत भुट्टो ते बि राज़ी थी आहे।
कि ठीकु आहे हू कमेटी ठहे कमेटी जी अॻुवाणी बेगम नुसरत करे मरहूमा त लेकिन भुट्टो साहिबु न मञियो जेको बि पोइ थियो द रेस्ट इज़ हिस्ट्री त माइनस भुट्टो माइनस बेनज़ीर मखदूम अमीन फ़हीम साहिब खे ऑफर थी न मुशर्रफ साहिबु ऑफर कई न यस त तव्हां प्राइम मिनिस्टर थियो जेको मथे कहिड़ो रेस्टोरेंट आहे इस्लामाबाद में मिलिया आहे मुनार न ॿियो कोन अलाए छा पर त इहे ऑफर ग़ुलाम सां जोतोई खे ऑफर थी कि बेनज़ीर खे माइनस करे तव्हां प्राइम मिनिस्टर थी वञो इहो को माइनस वारो किसो आहे पोइ माइनस आसिफ़ ज़रदारी जी ॻाल्हि थी माइनस नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि शहबाज़ लीग छा हो हाणे हिन खे MQ वारनि सां भेटणु थोरो डिफरेंट मामिलो आहे हुनजो लीडर त 92 खां ॿियो पढ़े लंडन त कॾहिं आयो ई कोन ऐं हिकिड़ी पूरी टेररिस्ट नेटवर्क हो यस टोटल लेकिन उनजे बावजूदि अॼु बि अगरि कराची में हैदराबाद जेको उर्दू स्पीकिंग आबादी आहे जेको MQM जी सपोर्टर हुई सभु त उर्दू स्पीकिंग MQM जा सपोर्टर न आहिनि न आउं त नथो मञा इहा ॻाल्हि पर जेके सपोर्टर आहिनि हुननि खे अॼु ऑप्शन ॾियो त MQM पाकिस्तान खे वोट ॾींदा या MQM लंडन खे वोट ॾींदा त हू भाईजान खे वोट ॾी कंदा पर PTI त ॻाल्हि ई भिने मुख़्तलिफ़ आहे हिन में PTI आहे बि ख़ान PTI न आहे त ख़ान न आहे मतिलबु उनखां सवाइ PTI छा आहे बैरिस्टर गौहर अच्छा सुभाणे जलसो कनि था पिया चवनि था पिया त को आफ़रीदी साहिबु पाण चयो आहे त मां जवाबु ॾींदुमि जेका मुंहिंजे लाइ लैंग्वेज इस्तेमालु कई वई आहे किथे जलसो था कनि सुभाणे PTI KPK में ॾिसो सर अगरि ॾे जवाबु वठि जवाबु थींदी त पोइ मामिलो ॻाल्हाइण ॿोलाइण खां चढ़ी वेंदो उहो ई जेको थियणो हाणे त आउं नथो चाहियां त नौश्ता दीवार मतिलबु दीवार ते लिखिजी वियो आहे पर पोइ PTI गवर्नमेंट न हलंदी न अगरि उनजो चीफ मिनिस्टर जेको आहे ॻाल्हि खे एग्रीवेट कंदो त पोइ बसि पोइ जेको थियणो आहे थींदो पर अगरि जे हू रिस्पेक्ट न कनि त पोइ हाणे ज़ाहिर आहे पोइ हाणे एक्सपेक्टेशन्स बि त इहा आहिनि त इमरान ख़ान साहिब लाइ स्पेस न आहे दे डोंट हैव एनी चांस इन एनी वे हा उन्हनि वटि बि ऑप्शन त को ख़ासि न बचियो आहे ऑप्शन त सही ॻाल्हि आहे ऑप्शन त को ख़ासि न बचियो ज़ाहिर आहे पोइ हाणे पोइ एक्ट कनि न कनि ज़ाहिर आहे पोइ कुझु न कुझु त पर मूंखे ॿुधायो एक्ट करे हिकिड़ो जलसो करे वधीक अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा जेका ॿोली न वणंदी ज़ाहिर न वणंदी पाण पहिरीं खां प्रिडिक्ट करे सघूं था त पोइ ऑल द मोर या हुन में अगरि सिर्फ़ु जवाबु ॾिए थो या को अहिड़ो क़दम खणणु वञे थो चवे थो तहरीक जो ऐलान बि थींदो PTI वारा चवनि था तहरीक छा तहरीक पेशावर जी मतिलबु KP जी सरहद खां ॿाहिरि निकिरी का तहरीक हलण खे त ही ज़ीरो टॉलरेंस आहे हींअर पहिरीं बि ज़ीरो टॉलरेंस हुई पर हाणे त माइनस ज़ीरो आहे हाणे वरी इहा सजेशन फ्लोट थी करे त KP जे हुदूद जे अंदरि ई वेही रहिजे त मतिलबु KP खे कटे छॾिजे सॼे मुल्क खां न इहो जेको पहिरीं बि ऑप्शन हो त उनखां पोइ हिननि खे वधीक जवाज़ मिलंदो त भई हिकिड़े फेडरेटिंग यूनिट खे हिकिड़ी हुकूमत जेको आहे उहो टोड़े पई त हीअ त बग़ावत थी करे गवर्नर रूल हणो इहो त ऑल द मोर आर्ग्यूमेंट अची वेंदो बट दैट डजंट सूट द प्रोविंस डायनामिक्स मुल्क ऑफ कोर्स यू नो कीपिंग असाइड कि ही जेको हुनजी पाण लॉजिक सही हुनखे हटाए करे ॻाल्हि इहा आहे त KP इज़ अ ट्रबल्ड एरिया लाइक बलूचिस्तान में तव्हां हिकिड़ी जेका सांत आहे हिकिड़ो कर्टन आहे हुनजे मथां उहो ठीकु आहे लेकिन छा बलूचिस्तान सभु कुझु ठीकु थी वियो आहे बलूचिस्तान में ट्रेन्स जेके आहिनि हाणे सेफ आहिनि रोड सेफ आहिनि हाणे केतिरो रिपोर्ट थिए थो नथो थिए बलूचिस्तान जी वरी डायनेमिक्स ॿियूं आहिनि KP जी डायनेमिक ई ॿी आहे डायनेमिक्स ई ॿियूं आहिनि तमामु डिफरेंट त उते ऑलरेडी ट्रबल्ड एरिया में जिथे तव्हांजा फितनतुल ख़्वारिजी इंडियन अफ़गानी ही सभु लॻा पिया आहिनि उते अगरि जेके माण्हू अदरवाइज़ मतिलबु हिकिड़ो आहे तव्हांजो टेररिज़म सां झेड़ो पोइ हिकिड़ो पॉलिटिकल झेड़ो बि आहे अने हींअर पॉलिटिकल झेड़ो ज़बानी कलामी आहे पर अगरि ही हिन खां अॻिते वियो हाणे ॾिसणो इहो आहे त पख्तून जेका कल्चर आहे पख्तून सेंटिमेंट आहे जी हा केतिरो अॻिते वधे थो हाणे उन ते पाण कीअं ॻाल्हाए एग्ज़ैक्टली उहो त माना का प्रिडिक्शन बि नथी करे सघिजे त पोइ इन खे कटण लाइ जेका हू पाण सम्झो पिए त हू जेका हिकिड़ी ठारा ॾिनो वियो असेंबली में त हिन खे ठाहियो वञे हज़ारा सूबो खे
त पोइ माना हू जेका हिकिड़ी मूव थी हुई उनखे तव्हां बेमाना न सम्झो। यस वेरी ट्रू। त हाणे अगरि हीअ ॻाल्हि खे हाणे ॾिसिजे थो त सम्झ में अचे थो त पाण सम्झो पिए त ईअं हिकिड़ी बेज़रर शइ हुई, उहा बेज़रर न हुई। पोइ माना पोइ केपी जे हद ताईं इहो करण जो पूरो इरादो कंदा त पर हज़ारा में वरी तहरीक शायदि ज़ोर वठिजी वञे त असांखे केपी का धार कयो। जाते स्ट्रॉन्ग फिगर्स लाइक मरीम नवाज़ शरीफ़ साहिबा जा हस्बैंड बि ज़ाहिर आहे उहो इन बैट जा कैप्टन सफदर साहब उन जी बैट जो तालुक़ु रखनि था पिया। अच्छा वक़्तु हलूं ज़ाहिर आहे हीअ त पंहिंजी जाइ ते सभु शयूं जेको आहे, पर तव्हांजे कल्ह बि गप्पा ॻाल्हायोसि त भई अगरि जे अहिड़ो ई रवैयो हलणो आहे या ॻाल्हि खे अॻिते वधाइणो आहे त मुल्क जे अंदरि कुझु बहितरियूं त आणियूं पवंदियूं, इकोनॉमी वाइज़ या बहितर वाइज़ या कुझु हाणे पेट्रोल ट्रेड सस्तो थियो, वरी हाणे ख़बर हले थी पई त महांगो थियण वारो आहे। सऊदी अरब जा घुमी फिरी जेको आहे उहो यको उमेद हुई कुझु जी पैसनि जी या का अहिड़ी शइ जी, पर हुननि सिर्फ़ु रोल ओवर ॾेई छॾियो $3 बिलियन जो जेको ऑलरेडी असां वटि पिया आहिनि। हर सवाल इवन SIFC पाण जेको हिकिड़ो इदारो ठहियो फॉर इन्वेस्टमेंट उन पाण पंहिंजे मथां सवाल खड़ा करे छॾियईं। न मूंखे आऊं त हिकिड़ी सिंपल ॻाल्हि चवां थो त जीअं कल्ह असांखे ॿुधायो वियो त ही मौज़ू आहिनि, हिन ते छो नथो ॻाल्हायो वञे, पाणी जो मसइलो आहे, हीउ मसइलो आहे, हू मसइलो आहे, बिल्कुलु ठीकु आहे, हुन ते बि ॻाल्हाइणु खपे। पर हीअ जेको IMF ॿुधाए थी त करप्शन आहे मुल्क में 5,000 लाइ केतिरा 5300 अरब 5300 अरब 5,500 सम्झो 5,500 रुपए जी करप्शन थी आहे। इन ते डिस्कशन्स न थियणु खपनि छा? हिन जा वधीक तफ़सील छो नथा बयानु कया वञनि त कहिड़ा कहिड़ा इदारा असांजा स्टेट इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा फ़र्द जेके आहिनि उन करप्शन में इन्वॉल्व रहिया आहिनि। छा इहो डिस्कशन न थियणु खपे त इहा करप्शन ख़तमु कीअं थिए? ऐं छा इहा ॻाल्हियूं सिर्फ़ु डिस्कशन जी हद ताईं रहणु खपनि? छा हिन ते कुझु जीअं असीं तकड़ा बिल आणींदा आहियूं, अमेंडमेंट्स आणींदा आहियूं, कानून साज़ी थींदी आहे, वठ पकड़ थी वेंदी आहे, छा उहो न थियणु खपे? सो एज़ यू वर पॉइंटिंग आउट कि भला जेके ॿिया माण्हुनि जी तकलीफ़ुनि जा अहंजनि जा मामलात आहिनि, भला माण्हुनि जो ध्यानु हिन सभिनी बहसनि खां हटाइण लाइ हिननि ते कयो वञे। ओचितो ख़बर पए त साईं मंशियात जेका इहे सभु 100% न बि त 50% ख़तमु थी वियो त माण्हू अड़े छा ख़तमु थी आहे, को चवंदो न थी आहे, को चवंदो थी आहे, असां वटि मिले पियो, कुंड में पाड़े में मिले पई न पई। इहो को डिस्कशन करायो, अहिड़ो को डिस्कशन त ॾिसो हवा में त नथी थी सघे। त हीअ 550 छा अरब 5300 अरब रुपयनि जी जेका करप्शन आहे IMF चए पई न, इहो हवा में निकितल ॻाल्हि त न आहे। त इहे मंशियात जे ख़िलाफ़ु थी वियो साईं, पोइ साईं करप्शन जे ख़िलाफ़ु बसि धुड़िया थी विया, फलाणे फलाणा ख़ान, फलाणा पटके वारा वज़ीर, कामोराई ॿधिजी विया। अहिड़ो को लका ॾियो त माण्हू जो ध्यानु हटे, छॾियो आहे ॾियाला वारे खे, फ़िलहाल तूं ॿुधाए कहिड़ो ॿधिजी वियो। अच्छा पोइ तूं वहीं रेवेन्यू डिपार्टमेंट खातो मटाइण लाइ तोखां पैसा न वरितऊं? माण्हू बि चवनि त सही आहे पोइ इहो सिस्टम। पोइ माना तुंहिंजो वारो इरिगेशन में, तुंहिंजे पाणी जो वारो, तोखां पैसा न वरितऊं। अच्छा पोइ अहिड़ो कुझु थिए न, अहिड़ो कुझु थिए जो माण्हू विसारे छॾे त बाबा छा पई करे, अॾियाला वारो छा थो करे, एस्टेब्लिशमेंट छा थी करे, ठीकु आहे, हे वाह जो कमु लॻो पियो आहे। यानी मेयर कराची चए थो हिकिड़े ॿारड़े जे वीचारे जे उन हादसे सान्हे खां पोइ त हू माफ़ी वठे थो, 24 कलाक नथा गुज़रनि त मंगो पीर में कराची जे हिकिड़े ॿिए इलाइक़े में हिकिड़ी ॿी ॿारड़ी जेका आहे गटर में ढकण न हुजण करे किरी पियो त शुक्र अल्हम्दुलिल्लाह उनखे बचाए वरितो। त बहस करण लाइ कुझु हुजे त सही, रुगो बहस पिया कयूं। न वरी पोइ बहस जी बि त वरी अलाइनमेंट ॿुधाई थी वञे न। जीअं हाणे मिसाल अगरि ॻाल्हि कजे त केनाल्स जेके आहिनि उहे फीज़िबल न आहिनि त पोइ उहा ऑब्जेक्शनेबल ॻाल्हि आहे। हा न उहो त ख़ैर, पर छा करप्शन ख़तमु थियणु, आउं त चवां थो मदर ऑफ ऑल इशूज़ खे त झलियो न पहिरीं। करप्शन छा सिर्फ़ु मतिलबु हिते थिए पियो, ही 4 खातनि में थिए पियो? करप्शन छा सिर्फ़ु के हिकिड़ी स्टेज ते थिए पियो? ही जेके पर्क्स एंड प्रिविलेजिस आहिनि, छा इहे डिस्कस न थियणु खपनि?
या इवन हाणे रिसेंटली ॻाल्हियूं हलनि थी पियूं जेका PIA जी बिडिंग थियण वञे थी पई उन ते घणा सवालात आहिनि। मिफ्ता इस्माइल साहब चवनि था पिया त भई फौजी फर्टिलाइज़र पार्टिसिपेट कर फौजी फाउंडेशन पार्टिसिपेट करे थी हर्ट कंदी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहा प्रोसेस खे अगरि हिकिड़ो स्टेट ओन्ड बहरहाल इन बहस मुफ्ता इस्माइल करे पाण कीअं कयूं लेकिन आउं चवां पियो त हिकिड़ी जेका डिस्कशन आहे डिबेट आहे देर आर 100 पर इन मां सिर्फ़ु डिस्कशन ताईं ॻाल्हि न हुजे न कुझु टेंजिबल शयूं थींदे नज़र अचनि त माण्हुनि जो ध्यानु हटे। मीडिया साईं अॼु जे ज़माने में न हीरो खे ज़ीरो अच्छा कॾहिं बि न करे सघंदी। आउं त इन ॻाल्हि जो शुरू खां मुंहिंजो मौक़िफ़ आहे न हीरो खे ज़ीरो करे सघे थी न ज़ीरो खे हीरो करे सघे थी। हाणे केतिरो अरसो 804 बानी कंदा रहिया पियो इमरान जो नालो माण्हुनि खे विसरी वियो छा? पूरी सॼी नवाज़ शरीफ़ जे लाइ बैन हो मीडिया ते तुंहिंजो नालो न खणो पोइ नवाज़ शरीफ़ जो नालो विसरी वियो छा माण्हुनि खे? इहो थींदो ई कोन्हे, इहो थींदो ई न आहे। मीडिया ज़ीरो खे हीरो नथी करे सघे, हीरो खे ज़ीरो नथी करे सघे। लेकिन तव्हां हिकिड़े ग्राउंड ते टेंजिबल हिकिड़ी शयूं मतिलबु जीअं मूं चयो त हिकिड़ा जेके माण्हुनि जा रियल इशूज़ आहिनि हेतिरे वॾे शहर में असीं रहूं था हिन में पैसा ॾेई पाणी था वठूं जी जी छा पर हिन ते छा ॻाल्हायूं? इहो त 50 सालनि खां इहो किसो हले पियो 40 सालनि खां। हाणे को हल कयो त उते कुझु ॻाल्हायूं न हल न कबो। हालांकि टैक्स जी सूरत में वाटर चार्जिस वठा हा अब्दुल गफूर काके पोटो नवाब चवां जी काके पोटो साहब छा चवणु चाहींदा? साईं काली साहब ऐं यासिर साहब तव्हांजो सलाम। साईं काली साहब जेको हिन दफ़े टॉपिक ॾिनो आहे उहो हिन दौर जे हिसाब सां मुनशियात खां पाक इहो पूरी सिंध जे नौजवान नस्ल जो हिकिड़ो जेको आहे सो मसइलो आहे। वालदेन यूनिवर्सिटी ऐं जेको आहे सो तइलीमी इदारा बि हुन में महफ़ूज़ न आहिनि। वक़्त जो जेको आहे सो फ़ैसिलो आहे त इन सिलसिले में जेको आहे सो IG सिंध ऐं जेके लाॻापियल पुलिस इदारा असां सिंध वासियुनि जी ख़्वाहिश आहे त सुभाणे खां ई जेको आहे सो तारक में अचनि। घटि में घटि सुभाणे जेको आहे को ॾींहुं जेको आहे सो इब्तिदा जो थी वञे त सिंध मां इहा जेको आहे सो लानत ख़तमु थिए। महिरबानी। ठीकु साईं। IG सिंध साहब त चवनि था त 90% मुख्य मंशियात फरोशन जेलनि में आहिनि। ख़बर न आहे पोइ मूं कल्ह बि इहो चयो त पोइ मंशियात शॉर्ट त कोन थी आहे अञा विकिरो थिए पई खुलेआम थिए पई ऐं सॼे जाते काथे थिए थी घणियूं ॻाल्हियूं ईअं जाते काथे थियनि थियूं बसि चयो वञे। लेकिन ॻाल्हि इहा आहे आऊं इन्हनि ॻाल्हियुनि खे नथो सम्झां त इहे को हवा में उॾामी वञनि थियूं। जॾहिं लखे करोड़े माण्हू काफ़ी ॾींहंनि खां ऐं सुभाणे के ॾींहं ते इक़्तार ॾींहं ते वरी हर हंधि इहा ॻाल्हि हूंदी त मंशियात खां पाक सिंध हुजणु खपे त सवाइ जेके वीचारा मवाली थी विया आहिनि एडिक्ट्स आहिनि उन्हनि खे त ॻाल्हि न वणंदी हूंदी त यार इहा न खुटी पए त पोइ उन्हनि लाइ मसइलो थींदो। पर आउं उन्हनि लाइ बि चवां थो त उन्हनि जी रिहैब सेंटर्स खोलिया वञनि मुफ़्त में। उन्हनि जी रिहेबिलिटेशन हाणे हैदराबाद में रुगो हिकिड़ो जेको चैलेंज जो हॉस्पिटल आहे मतिलबु चैलेंज आहे पियो मेंटली चैलेंज माण्हुनि जो जेको आहे उन में रखियो वियो भई हर हुजणु खपे वार्ड्स हुजणु खपनि जिते हिननि जी रिहेबिलिटेशन थी सघे। हिकु त ड्रग रिहेबिलिटेशन जा अलॻि वार्ड्स हूंदा आहिनि हू अलॻि वार्ड्स हूंदा आहिनि जेके मेंटेनेंस एग्ज़ैक्टली। सो ॻाल्हि उहा ई आहे त ही त किथे ख़तमु थी आहे त हा त मूं इहो चयो पिए त अगरि करोड़े माण्हू ॻाल्हि कनि था त हीअ ॻाल्हि हवा में उमेदु आहे त न उॾामी वेंदी। को टको पैसो ई फ़र्क़ु पइजी वञे असां त हिकिड़ी ख़्वाहिश ज़ाहिर करे सघूं था दुआ करे सघूं था। बाक़ी त हाणे हिन में अरबे रुपया इन्वॉल्व आहिनि ही इज़त सां त ख़तमु कोन थींदी। ज़ाहिर आहे हिन में जेसि ताईं बाक़ाइदा हे उहा ई ॻाल्हि आहे न जीअं असां वटि करप्शन इज़त सां ख़तमु न थींदी तीअं हे बि त हाणे हे बि इज़त सां ख़तमु कोन थींदी। ऐं सपाजी ॻाल्हि हाणे जेका हले पई मुल्क जे हवाले सां ज़ाहिर ख़्वाजा आसिफ़ साहिब खां शुरू कयोसि त उन जी ज़ुबान जेका आहे ख़्वाजा आसिफ़ साहिब खे बि हाणे ज़ाहिर डिफ़िकल्ट जीअं तव्हां चयो त सरकार खे जेको आहे उहो फ्रंट ते अचिणो पवंदो ऑब्वियसली एट वन पॉइंट और दी अदर। त कुझु माण्हू हाणे स्पेकुलेट करणु शुरू थी वेंदा ज़ाहिर हाणे जॾहिं क्रैकडाउन इनिशिएट थींदो त पोइ सिस्टर्स ते बि ॻाल्हि ईंदी हरीमा ख़ानम ॿियूं भेनरियूं छो जो बेसिक इनखे बि हिकिड़ो क़िस्म जो जवाज़ ॿुधायो वञे थो त जेको हुननि सिस्टर जेको कयो आहे इंडियन टीवीज़ ते वञी करे उहो बि हिकिड़े क़िस्म जी मुल्क दुश्मनी आहे जेको इंडियन टीवी आहे। ख़्वाजा आसिफ़ बि चयो त इंडिया असांजो अज़ली ऐं अब्दी दुश्मन आहे हुनजे मीडिया ते वेही असांजे ॻाल्हायो आहे इमरान जी घरवारी ठीकु ठीकु ठीकु। पर मूंखे ख़्वाजा आसिफ़ जॾहिं ॻाल्हायो पियो मूं क्लिप टाइम ते ॾिठी पई
ख्वाजा साहब के बिल्कुल विसरी हो त संदस लीडर नवाज शरीफ इंडियन मीडिया के इंटरव्यू ॾींदे जुमला जनरल कोई आ जाता है फिर यानी तहां छाकाणि हीअं ताज़ो दुश्मन न आहे ख्वाजा आसिफ चवाणी ऐं जेको फैक्ट बि आहे त अज़ली अज़ल खां ऐं बकौल हुजे अबद ताईं ऐं चओ त अबद जी त ख़बर ख़ुदा खे हा लेकिन अज़ल खां अगरि दुश्मन आहे त मियां नवाज शरीफ़ बि जॾहिं इंटरव्यू ॾिनो ऐं हुन में इस्टेब्लिशमेंट असांजी मिलिट्री फोर्सिस लाइ इस्टेब्लिशमेंट लाइ जेका गुफ़्तगू कई भला मियाँ साहब ख्वाजा आसिफ एतिरो त चए न कि ये इन्होंने गलत किया ठीक है ये सही है सिस्टर इमरान खान जी गलत कयो उन्होंने वो मियाँ साहब से भी गलती हो गई थी वो भी बस अब उस बात को भी भूल गए वो भी गलती हो गई थी बोला चई छॾे न वो चवनि था उहो तक़ाज़ा अलॻि हुया उहो ये तक़ाज़ा अलॻि हुआ उहो अलॻि हुयो तव्हां हुनखे छो था कंपेयर कयो अरे उतां ॿुधो त सही उहो क्लिप जेको मियां नवाज शरीफ़ ॻाल्हायो आहे न त माण्हू सवाल उथारनि था न त अगरि मुल्क दुश्मनी जी ॻाल्हि आहे त पोइ तयारा हाईजैकिंग हिकिड़ी आर्मी चीफ जो तयारियो हाईजैक करण जी कोशिशि या करण जी उनखां वधीक मुल्क दुश्मनी छा हूंदी आहे अगरि माण्हू ॻाल्हि कंदो उहो त चलो हा उहो त हिकिड़ी पंहिंजी आहे हिते ॻाल्हि लेकिन जेको न हिते ॻाल्हि थिए पई इंडियन मीडिया खे इंटरव्यू ॾियण जी त भई इंडियन मीडिया खे त मियां नवाज शरीफ़ ख़ुदि जेको इंटरव्यू ॾिनो त आउं चवां थो त हीअ त ग़लति हिनजी सिस्टर खे न ॻाल्हाइणु खपे हा इंडियन मीडिया सां भले BBC ऐं हुन सां भले ॻाल्हाए वठे लेकिन थोड़ो ख्वाजा आसिफ या नवाज लीग वारा यही चई छॾीनि मियां नवाज शरीफ ने भी किया था वो भी गलत था बस वो पुरानी बात होगी छोड़े उसमें चौथ से गलत था छाकाणि त अज़ली दुश्मन त हुनमल हो इंडिया सर ॻाल्हि इहा आहे त नरेटिव बिल्टअप करण लाइ सिर्फ़ आवाज़ बंदि कराइण सां नथो बिल्टअप थी वञे न त यार 11 साल ज़ियाउलक रहियो सॼो बिल्ट ऐं जेको बिल्टअप कयो हुन नरेटिव एंटी भुट्टोस त हीअ जेको ज़ुल्म जा दास्तान PTV ते हलंदा हुआ पोइ साईं टॉर्चर अलाए कहिड़ी कैंप्स हुयूं पोइ हीअं हो पोइ हूं तंज़ीमूं ॾेखारी वयूं पोइ भुट्टो इहे पोइ AZ हो पोइ पूरो नरेटिव हो न पर छा हो त साम्हूं वारनि खे कुचलियो वेंदो पोइ 11 साल तव्हां हिकिड़ी राग वॼायो त व्हाट आई मीन टू से मूं एग्री करे वरितो त भई इंडियन मीडिया सां न ॻाल्हाइणु खपे पर तव्हां पंहिंजे नरेटिव खे थोरो हथी ॾियारण लाइ चओ त नवाज शरीफ से भी गलती हो गई थी पर नहीं उस बात को भूल जाए चओ त सही न मतिलबु ख्वाजा आसिफ खे चवणु त खपे न ग़लति थो छा न छो ठीकु आहे वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में धन्यवाद।